जेके सूर आहिनि जिन जी ख़बर हूंदी आहे पर उन्हनि जो इज़हार करे मैदान ते आणियूं ऐं उन्हनि जे निबेरे लाइ रस्ता ॻोल्हियूं। हूअं त मुल्कनि में हीउ सॼो निज़ाम आहे ऐं उन जे ज़रिए बुनियादी ज़रूरतूं जेको सवेल दोस्त ॻाल्हायो पाणी पहुचाइणु इहो तव्हांजो हक़ु आहे, कंहिंजो थोरो न आहे, पर उन्हनि हक़नि जी माण्हुनि ताईं पहुचण में रुकावट विझी ऐं हितां जो अवामी नुमाइंदो या असांजो सियासतदान या असांजो बाअसर माण्हुनि खे पंहिंजी ग़ुलामीअ ते या पंहिंजी ते पोइवारी करण ते मजबूर करे थो। जेके सर्विसिस मां आहिनि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी ऐं मूंखे यादि आहे त उते अक्सरियत सेकंड में बाअसर जेके ज़मींदार खणी 20 एकड़नि जो 10 जो सभु मुखालिफ़ हूंदा आहिनि पर हज़ार ई माण्हू मदद कंदा आहिनि, वोट ॾींदा आहिनि ऐं पोइ कंहिं उस्ताद कंहिं क्लर्क जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू के यूनियन काउंसिल जा अमलदार मुख़्तलिफ़ मूंखे अखियुनि जे अॻियां आहिनि या के असांजूं उस्ताद कॉलेज जूं स्कूलनि जूं टीचर्स उन्हनि ज़ाहिर थी इलेक्शन कैंपेन में मुंहिंजो हिसो थो ऐं पोइ इलेक्शन्स खां पोइ या उन्हनि खे दरबदर कयूं, पोइ ज़िला बदर कयूं, पोइ उन्हनि खे यानी हाणे जंहिं मामले लाइ माण्हुनि खे हक़ पहुचाइण लाइ अवामी नुमाइंदगी कजे उहो उन हक़ खे रोकण जो सबबु बणिजे, हाणे केॾांहुं वञूं? उन करे सवेल खां वठी वॾे अमीर अली बि ॻाल्हायो ऐं असीं हिकिड़ा इंसान आहियूं, मज़हब फ़िरका ॿिया इहे सभु वरी पोइ आहिनि, हिदायत आयल आहे ऐं ज़ुल्म ते जे ख़िलाफ़ उथी बीहणु असांजो फ़र्ज़ु आहे। मूंखे दोस्त चवंदा आहिनि साईं हीअ सुनत आहे, मिठो खाइणु सुनत आहे, ऐं चवंदा चहिरो खाइणु त सुनत आहे त तीअं हिकिड़ा हक़ आहिनि तव्हांजा, हिकिड़ा फ़र्ज़ आहिनि। तव्हांजा हक़नि खे जेके तव्हांखे मुल्क जी रियासत मिलियल आहिनि, जेके तव्हांखे सूबे खे मिलियल आहिनि लिखत में, असीं रुॻो चऊं था उन्हनि जी तरसील थिए आम माण्हूअ ते, इंसाफ़ सां हुकुमरानी थिए ऐं अहलियत ते तरक़ी माण्हू पंहिंजी महिनत सां कंदो।